शिदातपुर में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त शिदातपुर में रज़ाकारणी तौर कम कंदड़ लेडी हेल्थ वर्कर खे मुबीना तौर ख़ुदे कम लाइ मजबूर करण जो इंकशाफ थियो है। लेडी हेल्थ वर्कर जो मुज़ाहिरो मुतासिर औरत इल्ज़ाम हयो है त सुपरवाइज़र संदुस वटि अची हिकु रात ऑफिस सां गॾु गुज़ारण जो चयो। ॾियारी ते कम कंदड़ लेडी हेल्थ वर्कर नाज़िया मल्ला खे मुबीना तौर जिनसी हरासा करण ख़िलाफ़ पैरामेडिकल अमले, लेडी हेल्थ वर्कर्स ऐं वैक्सीनेटर्स ऐं मज़दूर इत्तेहाद जे अॻुवाण मुतासिर औरत सां गॾु शम्स अस्पताल खां मोहम्मद अली, सिरियो, हैदर चांडियो, ख़ालिद धारेजो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी रैली कढी वई। इन मौके ते मुतासिर औरत नाज़िया मल्ला इल्ज़ाम हयो त सुपरवाइज़र गुलनाज़ टालपुर रात जे वक़्तु संदसि घर अची चयो त तव्हांखे असिस्टेंट डायरेक्टर कोऑर्डिनेटर शम्स गिलानी घुरायो आहे। ज़िले जे नए आयल ऑफिसर तव्हांजी डिमांड कई है, इन खे ख़ुशि करण लाइ इन सां हिकु रात गॾु गुज़ारणी है, जंहिं ते मूं इनकार कयो। मुतासिर औरत मूजिबि संदसि मुड़ुसु मामले जे करे घरां नेकाली ॾेई छॾी। संदसि घर उजड़ी वियो। हिन चिता ॾिनो त जेकॾहिं खेसि इंसाफ़ न मिलियो त हू पाण खे बाहि ॾेई साड़ी छॾींदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।